तो मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 26 करोड़ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि इलेक्शन कमीशन जे अमले घटि वक़्त में ज़िम्मेवारी सां कमु मुकमल कयो। तर्जुमान मूजिबि बैलेट पेपर DRO ऐं लाॻापियल नुमाइंदनि हवाले कया विया आहिनि। अहम ख़बर खां वाक़िया आगाही पिया त मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 26 करोड़ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि इलेक्शन कमीशन ते अमले घटि वक़्त में ज़िम्मेवारी सां कमु मुकमल कयो। तर्जुमान मूजिबि बैलेट पेपर DRO ऐं लाॻापियल नुमाइंदनि हवाले कया विया आहिनि। मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 26 करोड़ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि इलेक्शन कमीशन जे अमले घटि वक़्त में ज़िम्मेवारी सां कमु मुकमल कयो आहे। तर्जुमान मूजिबि बैलेट पेपर DRO ऐं लाॻापियल नुमाइंदनि हवाले कया विया आहिनि। अहम ख़बर आवाज़ सां शेयर कयूं पिया। मुल्क में आम चूंडुनि लाइ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त 26 करोड़ बैलेट पेपर पहुचाइण वारो कमु मुकमल थी वियो आहे।